अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंदजी कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार ऐं कश्मीरियुनि मथां भारतीय फ़ौज जे ज़ुल्म ख़िलाफ़ ॻोठ इस्माइल भंड खां रईस अला बख्श भंड, अब्दुल हमीद जूणेजो, अख्तर हुसैन भंड, अनवर जूणेजो ऐं बशाम भंड जे अॻुवाणीअ में सवीं ॻोठाणनि कारनि मोटरसाइकिल ते नवाब अली मोहम्मद प्रेस क्लब ताईं रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे कश्मीरियुनि मथां भारतीय फ़ौजनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीरियुनि मथां भारत जो ज़ुल्म ऐं बर्बियत बर्दाश्त न कई वेंदी। कश्मीरी भाइरुनि सां गॾु आहियूं, कश्मीर मथां ज़ुल्म जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। कश्मीरियुनि लाइ जानी तोड़े माली क़ुर्बानी ॾियण खां पोइ ते न हटंदासूं। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।